नाज़रीन अस्सलाम वालेकुम। पाण मौजूद आहियूं ही निम जो वण आहे, वॾो शाही निम जो वण पाण ॾिसी सघूं था। हीअ अक्सर करे ॻोठाणा जेके आहिनि अक्सर करे निम जो वण घर लॻाईंदा आहिनि। उनजो कारण इहो हूंदो आहे हिन जी जेका छांव हूंदी आहे एतिरी त थधी हूंदी आहे जे सख़्तु गर्मी हुजे पर जे हिन जे छांव हेठां माण्हू अची वेही त ॾाढो सुकून वठे थो ऐं गर्मी जो अहसासु मुकमल ख़तमु थिए थो। न को एसी जी ज़रूरत न को के पखे जी ज़रूरत, पर एॾी थधाण हूंदी आहे। ॿियो तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन में ॾिसो ही माखी वेठी आहे, तक़रीबन वॾे मां वॾी माखी आहे जंहिंजो मनारो तक़रीबन आउं भायां थो त 8 फुट 6 फुट 5 6 फुट जे अंदरि अंदरि वॾो आहे, विकिरो आहे। ऐं इनखे ॾिसी वरी ॿिए वण में अची माखी वेठी आहे। पोइ हीअ तव्हांखे ॾेखारियां थो, इहा बि माखी वॾी। हाणे ॿ वण आहिनि, वेठी इहा सिर्फ़ु इन करे आहे जो हिनखे हिते पनाह मिली आहे। पनाह पाण सम्झूं था, पनाह जेको माण्हू मिसाल वेंदो आहे कंहिं वटि दादा इहा आउं आहियां पनाह थो वठां, सो हिते मौजूदु आहे। हिन ही तव्हां अॻु में मूं हिते ॾेखारी हुई त हीउ काठ जो कमु करे थो। हिते मामदरे मला काठ जी मज़दूरी करे थो। हीउ काठ कटे थो, कटे तंहिंखां पोइ हीउ पंहिंजी मज़दूरी करे थो। ऐं हिन इहो सवार जो कमु इन करे कयो जो हीउ ॾिसो हीअ जेका माखी आहे हिन कंहिंखे बि लाहिण कोन्हे नी तबाणी बचा करे वेठी हुजे। हाणे इन खे ॾिसी वरी ॿी माखी पासे में अची वेठी आहे ऐं चवंदा आहिनि जेको सुठो कमु कंदो आहे अलाह साईं वरी उन जी मदद बि कंदो आहे। ताज़ो कुझु ॾींहुं अॻु में 10-12 ॾींहं थींदा, 15 ॾींहं, इहो मामदरे मला हिते तव्हांजे साम्हूं अॻे मूं मूवी रखी हुई जेको काठ कटे पंहिंजी मज़दूरी कंदो हो। थियो छा जो हुनखे अटैक थियो फालेज जो। फालेज जे अटैक थियण खां पोइ हिनखे हींअर टंडे मामद ख़ान वठी विया ऐं टंडे मामद ख़ान खां पोइ हीउ पंहिंजो हिन इलाजु करायो। बाक़ाइदा सां जो इलाजु हलियो, इलाज खां पोइ हीउ तमामु बहितर तबियत थी वापसि आयो आहे। ऐं हिन खां पुछूं था त इहो जेको अमल जेको आहे मुंहिंजो जेको मक़सदु आहे अमल त हीअ अहिड़ा जेके कम आहिनि कंहिंजी मदद करणु, के ग़रीब जी जेको को ग़रीब हिन वटि हली अचे उनजी हेल्प करणु, या हीअ माखी जेका वेठी आहे हाणे इहे न लाहिण सां हिन पंहिंजा बचा कया था। ऐं हिते तक़रीबन ही वॾो मानारो ठाही वेठी रही, पर हिन कंहिंखे बि हिते हिनखे सिर्फ़ु पथर बणाइणु कोन ॾिनो। हीउ शहर जो मुंहुं आहे, हीउ पाण ॾिसो शहर में पाण मौजूदु हुयो। हिते माण्हू केतिरा आहिनि, हीउ सॼो शहर आहे, माहौल आहे ऐं शहर आहे। हीउ साम्हूं ई शहर आहे ऐं हीउ वण आहिनि हिते हिन जा निम जा। ऐं ॾिठो वञे त हिनखे रोकियो ऐं हिनखे जॾहिं फाले जो असरु थियो बर वक़्तु आउं वञी पुगसि त हिन खां मूं तबियत जे बारे में पुछी अल्हम्दुलिल्लाह ऐं हिन जा कम सुठा आहिनि त अलाह साईं जी मदद कई, तमामु बहितर थी वियो। वरी बि तव्हां दोस्तनि खां दुआ जी अपील आहे त हिनखे जेको असरु आहे रुपए मां 4 न वञी रहियो आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह ठीकु आहे। वरी बि हिन खां पुछूं था दादा मामदरे में तुंहिंजी कीअं तबियत, कीअं तोखे अटैक थियो जो फाले जो, थोरो ॿुधाए। रमज़ान जे महीने में मुंहिंजो इलाज या छा कई, केॾा वॻे किथे ॾेखारी? टंडे मामद ख़ान इलाजु सुठो कयूं। हाणे तो को फ़र्क़ु आहे हिन में? भला केतिरा ई माण्हू असां ॾिठा आहिनि जेके इहे माना असरु थियो आहे तंहिंखां पोइ उनजा वीचारा वात फ्री विया, ॿाहूं फ्री हुयूं ऐं अल्हम्दुलिल्लाह तोखे अलाह जो कुदरत सां तमामु बहितरीनु तुंहिंजो इलाजु थी वियो ऐं तूं मुकमल सिहतयाब आहीं। उनजो का वजह छा आहे? उनजो वजह छा आहे? तो कंहिंजे खां भलाई कई आहे या कंहिंजो पाण ॿुधोसीं त हिन जो मक़सदु आहे त बाबा आऊं हिते जेको बि अहिड़ो को मिसाल ग़रीब गुरबो अचे थो या मिसकीन अचे थो उनजी मूंखां जेतिरी मदद पुॼी करियां थो, पर सुठो कमु जेको आहे न फिरी सीधी जीत आहिनि वेझरा। हिनखे हिन कॾहिं बि कंहिंखे लाहिण न ॾिनो ऐं इनखे तक़रीबन 6 महीना अची थिया आहिनि। हाणे हीअ बचा करे आहिस्ते आहिस्ते हितां जेको उथे बि पई ऐं हीअ वापसि वञे पई ऐं अमल जेको सुठो करे थो अलाह साईं उनजी मदद करे थो। वरी बि दर्द आहे रब जे त अलाह साईं हिनखे सिहत ॾे ऐं तमामु बहितरीनु नफ़ीस माण्हू आहे, महिनती माण्हू आहे ऐं अलाह साईं हुनखे शफ़ा ॾे ऐं तमामु ई बहितरीनु मज़दूर माण्हू आहे ऐं सुठे कम वारे सां अलाह गॾु हूंदो आहे। वॾी महिरबानी।